बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। आया मोहम्मद राशिद ब्लॉगर कोर्स से 11 लेक्चर में भली कार। अॼो के हिन लेक्चर में असां ब्लॉग जी एसईओ सेटिंग्स कंदासीं। इन खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो त सब्सक्राइब बटन ते क्लिक करे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं घंटी जे निशान ते क्लिक करियो त जीअं हर नई वीडियो नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुचंदो रहे। असां हिन वक़्तु पंहिंजे ब्लॉग जे एडमिन डैशबोर्ड ते मौजूदु आहियूं। एसईओ जूं कुझु सेटिंग्स करण लाइ असां साइड बार में ॾिनल मेन्यू में सेटिंग्स जे बटन ते असां क्लिक कंदासीं त ब्लॉग जूं समूरियूं जेके सेटिंग्स आहिनि उहे ओपन थी वेंदियूं। असां हाणे हिते एसईओ जी सेटिंग ॻोल्हण जे लाइ असां कुझु हेठि ईंदासीं। हिते काफ़ी सेटिंग्स मौजूदु आहिनि। असां सभ खां पहिरियां मेटा टैग्स जी सेटिंग्स खे असां हिते इनेबल कंदासीं। इनेबल थिए पई, इनेबल थी चुकी आहे। असां हिते सेट डिस्क्रिप्शन ॾींदासीं। हिते तव्हां पंहिंजे ब्लॉग जी जेको आहे डिस्क्रिप्शन ॾींदा कीवर्ड सां रिलेटेड। फ़िलहाल हीअं लिखां पियो डेमो कंटेंट। तंहिंखां पोइ सेव जे बटन ते क्लिक करियो। थोरो वरी असां हेठि ईंदासीं। क्रॉलर ऐं इंडेक्सिंग जो ऑप्शन आहे, असां हिन खे बि इनेबल कंदासीं। तंहिंखां पोइ हिन ऑप्शन खे बि इनेबल रखो। हाणे असां वापसि पोस्ट जे पेज तां ईंदासीं। असां हिते पंहिंजी पोस्ट जेका आहे उनखे असां हिते एडिट कंदासीं। एसईओ जी सेटिंग खां पहिरियां जेको आहे काफ़ी सारा ऑप्शन जेको आहे मौजूदु कोन हुया। जीअं तव्हां ॾिसो पिया त हाणे काफ़ी सारा ऑप्शन्स जेको आहे हिते अची विया आहिनि। जीअं सेट डिस्क्रिप्शन जो ऑप्शन आहे उहो बि इनेबल थी वियो आहे। तंहिंखां पोइ हिते कस्टम रोबोट टेक्स्ट जो ऑप्शन आहे उहो बि इनेबल थी वियो आहे। सभ खां पहिरियां हिते असां लेबल्स में ईंदासीं। हिते असां का कैटेगरी लिखंदासीं पोस्ट जी। हिते असां वरी परमालिंक ते क्लिक कंदासीं। परमालिंक असां हिते कस्टम ॾींदासीं। ऑटोमेटिक न हुजे छाकाणि त उहा जेका आहे सुठी नथी लॻे। हिते असां लिखंदासीं हाउ टू क्रिएट पोस्ट इन योर ब्लॉग। असां टाइटल खे ई कॉपी कंदासीं, हिते हुनखे पेस्ट कंदासीं। विच में असां माइनस जी निशानी लॻाईंदासीं हर वर्ड जे विच में। तंहिंखां पोइ हिते सर्च डिस्क्रिप्शन आहे। हिते असां पंहिंजे पोस्ट जो पहिरियों पैराग्राफ आहे, पहिरियां पैराग्राफ ॿ सेंटेंस जेके आहिनि उहे असां हिते लिखंदासीं त जीअं असांजी जेका पोस्ट आहे उहा ऑप्टिमाइज़ थी वञे। हाणे असां हिन पोस्ट खे पब्लिश कंदासीं। कंफर्म ते क्लिक कयोसीं। पोस्ट पब्लिश थिए पई, थोरो इंतज़ारु कंदासीं। पोस्ट पब्लिश थी चुकी आहे। जीअं तव्हां ॾिसो पिया हिते कैटेगरी बि हिन पोस्ट में शामिलु थी चुकी आहे। पोइ पोस्ट में असां कैटेगरी न लॻाईसीं। असां पोस्ट खे व्यू कंदासीं। जीअं तव्हां ॾिसो पिया त हिते URL में जेको आहे असांजी कस्टम URL ठही चुकी आहे जेका असां पाण कस्टम लॻाईसीं। हिते पोस्ट असांजे में वीडियो मौजूदु आहे, टेक्स्ट बि मौजूदु आहे। उम्मीद करे थी वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं को सुवाल आहे त तव्हां कमेंट में पुछी सघो था। अॼोकी वीडियो में एतिरो ई। फ़िलहाल इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।